जिसे नसीराबाद जड़े पुठ ते पहले इलाके में हिन वक्त जो वॾी अस्पताल जो ऐलान कयो कीअं था सम्झो हिन ऐलान खे केतिरो फ़ाइदेमंद थींदो? नसीराबाद में और बलूचिस्तान में चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जॾहिं पंहिंजे इंतख़ाबी मुहिम जे दौरान हिते आयो दौरे ते इहो इन चीज़ जो ऐलान कई कि पीपल्स पार्टी हुकूमत बलूचिस्तान में अगरि बणी त इंशाअल्लाह मां गंबट जे तर्ज़ जो हिकिड़ो हॉस्पिटल मां नसीराबाद में ठाहींदुमि। इन सां गॾु गॾु 2009 में मां हिकिड़ो समरी मूव कयो और 350 एकड़ ज़मीन इलाट करायो और इंशाअल्लाह उते बेनज़ीर भुट्टो शहीद मेडिकल कॉलेज और गोटकी जे तर्ज़ ते लीवर पावर प्लांट लीवर हॉस्पिटल उते लॻंदो और उनजो इंशाअल्लाह संगे बुनियाद चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे हथनि सां कंदो। इन सां पूरे इलाइक़े में जेको उते बीमारियूं आहिनि लीवर ट्रांसप्लांट जे हवाले सां माण्हुनि खे इंतिहाई फ़ाइदेमंद सूदमंद हूंदो। बलूचिस्तान जे माण्हुनि खे सिंध पंजाब ॿिए किथे हॉस्पिटल में वञणो न पवंदो। मां चवां थो कि इन इलाइक़े में बलूचिस्तान में हिकु क्वेटा में NICVT चेयरमैन बिलावल भुट्टो साहिब जी कावशन जो नतीजो आहे और हे ॿ मेगा प्रोजेक्ट जेको नसीराबाद आहिनि मुंहिंजो तजवीज़ करदा फार्मूले ते चेयरमैन साहिब ऐलान कयो और बलूचिस्तान हुकूमत में मौजूदा बजट में उनखे रखियो वियो आहे। इंशाअल्लाह इन जे वजह खां इलाइक़े में बेरोज़गारी ख़तमु थींदो, 2-3 हज़ार माण्हुनि खे उते नौकरी मिलंदो। उन सां गॾु गॾु सिहत जा बुनियादी सहूलियत मिलंदा। इहो बहितर हुकूमत जी कारकर्दगी आहे और पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हिकु नुमाया कारनामा हो। पूरी महिरबानी। महिरबानी।